अस्सलाम वालेकुम या अली मदद। जी सिंह जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी ॿोली। मां तव्हांजो पंहिंजो अदाकार तव्हांजो भाउ सतार लाल उर्फ़ मजू। दोस्तो जीअं त यूट्यूब ते हिकिड़ो बहितरीनु चैनल आहे, बहितरीनु सिंधी चैनल, सिंध जी तारीख़ में धमाकेदार चैनल। ऐं हिन चैनल ते सिंध जे नंढनि वॾनि फनकारनि जा क्लिपियूं वीडियो ऐं मक़सदु तव्हांखे छा ॿुधायां, हर शइ तव्हांजी हिन चैनल ते मिलंदी। उन चैनल जो नालो आहे छा? ज़फ़र नॉन स्टॉप। त दोस्तो नॉन स्टॉप आहे, हल ई हल। त दोस्तो हिन हल हला चैनल ज़फ़र नॉन स्टॉप ते तव्हांखे छा ॿुधायां, फिल्मियूं, ड्रामा, सुठा गीत, हर फनकार जा एल्बम वग़ैरह हर शइ, मज़ाया, एक्शन सभु इन चैनल ते मौजूदु आहिनि। त दोस्तो असांजे ज़फ़र नॉन स्टॉप चैनल खे सब्सक्राइब बि कयो, शेयर बि कयो ऐं लाइक बि कयो। ऐं दोस्तो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख एहसान, लख थोरा। पर यादि रखिजो यूट्यूब ते चैनल आहे ज़फ़र नॉन स्टॉप, उन असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। GS अगले साल कराओगे शॉपिंग। मेरे रिश्तेदारों की शादी है, मैं अभी करना चाहती हूँ शॉपिंग। अभी कहाँ से करोगी? मुझे सैलरी नहीं मिली। सैलरी मिले या ना मिले मुझे उससे कोई काम नहीं है, लेकिन मुझे शॉपिंग करवाओ। देखो तुम समझ नहीं रही हो। ये मोबाइल भेजो। मोबाइल भेजूं? तुम्हें पता है कितनी लड़कियों से मैं बात करता हूँ? हाँ, लड़कियों से ही बात करती हूँ। ऐसे ही झगड़ा शुरू हो जाए। अच्छा। ठीक है, यस।